एॾा कस लॻियासीं। लाड़काने वेझो मीरो खान चौक जे रहवासी गोपांग बिरादरी जो नौजवान मुमताज़ अली गोपांग जो पंहिंजे सोहरे ऐं साले जे ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजे सोहरे मंज़ूर अली गोपांग ऐं साले गुलशेर गोपांग मुंहिंजे नए ॼावल ॿार खे घुटा ॾेई क़तल कयो आहे। असां अपील था कयूं DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अब्दुल फताह ओडो, सोच TV लाड़काणो।